बचायो वञण या मोक्ष पाइण जो मतिलबु छा थींदो आहे? बाइबल में लिखियलु आहे, स्वर्ग जे द्वार ते असां प्रवेश करण खां असांजो जन्म थींदो आहे ऐं इहो ज़रूरी आहे त असांखे ख़बर पए त असां मोक्ष खे प्राप्त कयूं। मसीह खे पंहिंजे मुताबिक़ असां इहो स्वीकार कंदा आहियूं त असां पंहिंजे पापनि जी प्रार्थना करे असां पंहिंजो मोक्ष पायूं ऐं सुठा कम कयूं। इहो जाम 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 वधीक आहे। मुंहिंजे वीचार सां मां सोचींदी आहियां त असां मसीह में छा आहियूं ऐं असांजा संबंध छा आहिनि, इहो सोचे करे मूंखे लॻंदो आहे त असां केतिरा बहितर आहियूं ॿिनि ॻाल्हियुनि सां। ऐं तव्हां बहितर कमु करे इन खां ॿाहिरि निकिरी सघंदा आहियो, छाकाणि त तव्हां में उहो फ़र्ज़ु आहे त तव्हांखे उहो कमु करिणो आहे, छो त तव्हां हिकु मसीह आहियो ऐं तव्हांजो स्वभाव ईअं हूंदो, सच में सुठो स्वभाव। हिन करे तव्हांखे मसीह में सुठो स्वभाव आणणो आहे। हर शइ जे लाइ तव्हांखे सुठी ॻाल्हियूं करणियूं आहिनि, कयो। झूनियुनि ॻाल्हियुनि जेकी मां तव्हांखे ॿुधायां थी, कहिड़े माण्हू आहिनि उन्हनि जो स्वभाव हिकु करण जी कोशिशि कंदो आहे ऐं तव्हांखे ॿुधायां जाम माण्हू सम्झंदा आहिनि त असां इहा कोशिशि न करे सघंदासीं। जंहिंमहिल असांजे जीवन में असांखे जीअणो आहे ऐं असांखे उन तौर ते हलणो आहे। उन शरीर खे बिल्कुलु विच में न लॻायो, उन शरीर ते बिल्कुलु ऐं उन बिज खे अंदरि पोखे करे तव्हांखे लॻंदो ऐं तव्हांखे प्रभु ईअं चवंदो त तव्हांजो स्वभाव सुठो थिए ऐं पंहिंजी आत्मा में तव्हां इहो सिखो ऐं उनखे अॻियां वधायो। ऐं मां चई सघंदी आहियां असांजो नओं जनमु थींदो, पंहिंजो स्वभाव बदिलजी छॾियो ऐं उन नए स्वभाव सां तव्हांखे अलॻि स्वभाव हूंदो आहे। हिन करे तव्हांखे उनजो अनुभव करणु खपे। ॿ इंसान आहिनि, अगरि उहो कुझु करणु चाहिनि था त तव्हांखे इहो कमु करिणो आहे, तव्हांखे उहो कुझु करिणो आहे, तव्हां उहो सभु करे सघो। पर सॼी ॻाल्हि हिकिड़ी आहे, तव्हांखे हमेशह कमु करिणो आहे पवित्र आत्मा सां गॾु ऐं हुन जे विच में उहो वचन ॾिसणो आहे। प्रार्थना कयो, प्रभु जी मौजूदगी में उहो रहो ऐं तव्हांखे धार्मिक रूप में इहो ॾिसणो आहे त तव्हां कहिड़ी ॻाल्हि कई। उन सां ॻाल्हाइणु, उन जी प्रार्थना जे करे तव्हांजी आवाज़ ॿुधणु ऐं तव्हांखे परमात्मा सां गॾु वक़्तु गुज़ारण जो मौक़ो मिले, नओं जनमु मिले ऐं तव्हांखे उन रूप में हिसो वठणो आहे। हर आर्तवार सुबुह जो उथी करे तव्हांखे कलाकनि जा कलाक उन सां नओं जनमु वठी करे ॻाल्हाइणो आहे। सची में इहो नओं जनमु तव्हांजे लाइ जाम सुठो थींदो। तव्हां पंहिंजे जीवन में सुठी तरह सां प्रवेश करे ॾिसंदव, तव्हांखे ख़बर पवंदी त प्रभु तव्हांजे अंदरि आहे। आमीन। पंहिंजे सॼे जीवन में मां तमामु साल हिकु धार्मिक मसीह जे रूप में गुज़ारिया। चाहे मुंहिंजो जनमु थियो आहे की न थियो आहे, मां दिलि सां मञींदी आहियां त मुंहिंजी जेकी शादी थी हुई, शहीदी जेके मां इहो कयो हुयोसीं ऐं मूंखे स्वीकार आहे त मां जेको जीवन सेवकाईअ में गुज़ारियो आहे उहो मुंहिंजे लाइ जाम सुठो आहे। मैं हमेशह इहो चवंदमि त परमात्मा असांजे हिकु नओं दिलि ठाहींदो ऐं हर हफ़्ते असांखे उहा जेकी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे उहो तव्हां सां गॾु जेको हिते वेठो आहे हुनखे हटाए छॾियो। उन सेवकाईअ में अची करे तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां कहिड़ी हाल में आहियो ऐं तव्हांखे अचानक छा थो महसूसु थिए। जंहिंमहिल तव्हां उथंदव, जनमु वठंदव, प्रभु तव्हां सां गॾु आहे। उहो चए थो तव्हांजे मथां आसीस थिए, उहो तव्हांजे लाइ पवित्र आत्मा सां गॾु कमु कंदो ऐं तव्हांजे अंदरि जेसि ताईं नओं सुभाउ, जंहिंजो सुभाउ शक्तिशाली थी सघंदो आहे ऐं तव्हांखे उहो साबित करिणो आहे त तव्हां जहिड़े सुभाउ में अंदरि रहो था ओड़ो ई ॿाहिरि रहो था ऐं तव्हांखे शक्तिशाली महसूसु थो थिए ऐं तव्हां रहंदव हमेशह उन जे रूप में। ऐं हाणे असां छा कयूं? हिन करे असांखे परमात्मा सां गॾु हिकु सफ़र तय करिणो आहे। उन सालनि साल में उहो सफ़र हलणो रहणो आहे ऐं साल ताईं असांखे उहो मञणो आहे। आमीन। हिन करे तव्हां हुन सां गॾु रहो, प्रभु सां गॾु पंहिंजी ॻाल्हि कयो। एतिरा साल विञाए छॾिया आहिनि पर हाणे पंहिंजा ॻाल्हि साबित कयो हिकु मसीह ठही करे। जॾहिं उहो मुड़ी करे ॾिसे त उनखे सफ़र जाम सुठो लॻे ऐं उनखे ख़बर पए त असां छा कयो आहे पंहिंजे जीवन में। हिन सफ़र जे बारे में तव्हां ॼाणींदा, पर हिकु सफ़र तव्हांजो इहो बि आहे त बाइबल में लिखियलु आहे त असांखे पंहिंजो बलिदान ऐं उहो बदिलाव ज़रूरु करिणो आहे, उनजो अभ्यास करिणो आहे महिमा ते। प्रभु असां में सुठो कमु करणु शुरू करे छॾींदो आहे जंहिं वक़्तु असां क़बूलु कयो आहे ऐं उहो पूरो कमु कंदो आहे जेसि ताईं असांखे खपे ऐं प्रभु असांखे निराश न कंदो आहे, छाकाणि त उनखे ख़बर आहे तव्हां निराश न थींदव।
उहो तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे उहो पहुचाईंदो उन जॻह ते तव्हांखे जिते पहुचणो आहे ऐं पवित्र आत्मा सां गॾु तव्हां प्रभु सां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे सघंदव। तव्हां गर्भ धारण कंदा आहियो ऐं गर्भवती थी करे तव्हांजी उहा शुद्धता कंदो आहे ऐं उन में नओं जनम आणींदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां मसीह में ईअं कीअं थींदो आहे, तव्हां उन गॾु थी सघंदा आहियो ख़ुशीअ में ऐं तव्हांखे लॻंदो की तव्हां उहो छा कयो ऐं तव्हां विच जी ॻाल्हि में ॿई करे हे सम्झंदव नओं जनम थियण वारो आहे ऐं तव्हांखे उन जनम जो आज्ञा न मिलंदी, तव्हां उन जे अंदरि ताईं न पहुची सघंदव, तव्हांखे उपलब्ध न थींदी उहे ॻाल्हियूं। तव्हांजे जीवन में सभु कुझु बदिलजी सघंदो आहे अगरि तव्हां उन पहलू खे ॾिसी छॾियो ऐं उन गाॾीअ ते पहुची वञो जेकी शक्ति उहो तव्हां ते पहुचाए रहियो आहे। ऐं जेसिताईं यीशु इन ॻाल्हि ते पियो हुयो आज्ञा वठो। हुन हिकु मसीह न ठाहियो हुयो, उन चयईं त तव्हांखे पाण अची करे मसीह में चवणो आहे। तव्हां गिरज में वञी करे इहो चओ त तव्हां यीशु असांजे लाइ सभु कुझु आहे ऐं पंहिंजे दिलि में इहो विश्वास पैदा करे छॾियो ऐं मुंहं सां इक़रार कयो यीशु असांजो प्रभु आहे। ऐं असांजी जीवन में इहा ॻाल्हि आहे जेके बाइबल जे अनुसार दिलि सां प्राप्त करणियूं आहिनि त यीशु असांजो प्रभु आहे। प्रभु यीशु असांजे लाइ क्रूस ते वियो, असांजे पापनि लाइ मरियो, असांजी सॼी सजा पंहिंजे मथां खणी छॾियईं, सॼा पाप खणी छॾियईं। जीअं जेको इंसान हिते जीए थो विश्वास कंदव उन जे जीवन प्राप्त अगरि तव्हां मञींदव त तव्हांखे तयारु थी मिलंदी, पापनि जी प्रार्थना थी करे सघंदव। मुंहिंजे वीचार सां अगरि तव्हां सची में भरोसो कंदव कि तव्हांजो विश्वास पको आहे, हे तमामु कठिन हूंदो आहे विश्वास करणु ऐं तव्हांखे सच में चवणु ईअं लॻंदो आहे इन जे बारे में सच ॻाल्हाइणु ऐं गवाही ॾियणु। हिन करे माण्हुनि सां गॾु प्रार्थना करण जे बजाए तव्हां पंहिंजे पाण प्रार्थना कयो ऐं मसीह में स्वीकार कयो पंहिंजे पाण खे। ऐं जिते माण्हू आहिनि उते उहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं तव्हां हुनखे स्वीकार न कयो, तव्हां फ़ैसिलो न कयो, तव्हां शायदि कंहिंजा महिमान ठही आया आहियो, तव्हां शायदि टीवी ते ॾिसण वारा खां पोइ हिते अची आया आहियो ऐं तव्हांखे लॻंदो आहे त तव्हां हिते पहुची विया आहियो। जेकी बि ॻाल्हि तव्हांखे प्रभु चए थो इन तरीक़े सां तव्हांखे सिखणो आहे ऐं उन तकलीफ़ुनि खे परे करणो आहे। मुख्य ॻाल्हि इहा आहे हिन वक़्तु विहण वारा न आहियो। मां हिकु कारण जे लाइ हे कंदी आहियां ऐं उहो आहे त तव्हां मूंखे विश्वास कयो प्रभु तव्हां सां गॾु आहे। मूंखे विश्वास आहे त प्रभु जो वचन माण्हुनि खे जीवन खे बदिले छॾींदो। उन ते गुज़िरियल 34 सालनि मूंखे मुंहिंजो सॼो इन खे पढ़ण जो अभ्यास पूरो थियो ऐं इन अनुसार जीवन गुज़रियो ऐं मूंखे ख़बर पई त मां छा बदिलियो आहे ऐं सेवा में छा मां धर्म कयो आहे ऐं पातो आहे। सोचियो हे कमु न कंदव, हे तमामु कठिन आहे ऐं भटकजी वेंदव हुआ। मूंखे विश्वास आहे त अगरि तव्हां हिकु दफ़ो मसीह खे स्वीकार कयो, ख़ाली हुन जी उपेक्षा कयो ऐं तव्हांखे वधीक में दुखी न थींदव, तव्हांखे ख़बर पवंदी। छाकाणि त जॾहिं तव्हां इहो स्वीकार कंदो नओं जनम तव्हांखे आनंद मिलंदो ऐं तव्हां उहो चवंदव कि हर घड़ी असांखे इहो प्राप्त थिए वधीक ई। हिन जे अलावा तव्हांखे ॿुधणो आहे, तव्हां जिते आहियो ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो, ॾिसी सघंदा आहियो, इंतज़ारु कयो। प्रभु इन करे मरियो त तव्हांखे धर्म मिले। हिन करे पंहिंजे धर्म जे ॿारनि खे चवणु बंदि कयो, पंहिंजे धर्म जे बारे में चवणु बंदि कयो। प्रभु इन करे मरियो जीअं असांखे सभिनीनि खे हिकु घोट मिले, शख़्सी संबंध हुजे परमात्मा सां गॾु। हुननि जे ज़रिए हुननि चयो मां ही रस्तो आहियां, हू रस्ता आहिनि पीउ जे ॾांहुं। जॾहिं यीशु मरियो तॾहिं हिकु तमामु मोटो परदो हुयो जॾहिं उन्हनि नियमनि जे मंदरनि में जिते लटकियल रहंदो आहे, सभिनीनि जे अंदरि वधीक पवित्र ऐं पवित्र हिसे में ऐं अलॻि कंदो आहे ॿाहिरि दरबार सां ऐं मंदरनि इन सां सचपच सुञातो आहे। ऐं असां हिकु शरीर आहियूं जिते असां आत्मा रहंदी आहे, त पवित्र आत्मा असांजे हिसे में रहंदी आहे। ऐं महायाजक जे अलावा असांखे इहो सभु करिणो आहे कि असां हथु मथे करे उन ते क्रूस ते मरिया विया ऐं उन खे हफ़्ते केरु अॻियां न वियो। ऐं प्रभु जंहिंमहिल मरियो, मां हिन हफ़्ते वरी पढ़ियो आहे त जंहिंमहिल असां उहो परदो उठाईंदा आहियूं
त असांखे फुट मोटो हूंदो आहे जंहिं महिल उहो वॾो पर्दो, हिकु वॾो इंसानु हुनखे ॾिसी करे छॾे ॾींदो आहे। उनजो मतिलबु इहो आहे त असां आम इंसान न आहियूं, असांखे आम इंसान ठहिणो आहे ऐं प्रभु जी मौजूदगी में असांखे आणणो आहे, पापनि खे हटाइणो आहे ऐं क़बूल करणो आहे, माफ़ी जो करणो आहे ऐं माफ़ी घुरी करे असांजो जीवन अनमोल करणो आहे। कृपा वठणी आहे प्रभुअ जी, असांखे संतुष्ट थी करे अनुभव करणो आहे प्रभुअ जो, धार्मिक अनुभव कयूं। जंहिं महिल पौलुस हीअ ठाहियो हुयो ऐं चईं मुंहिंजो पको हुनखे ॼाणा, मक़सदु आहे त मां इन्हनि खे ॼाणा ऐं इन्हनि जे जीवन में जीअं उहा शक्ति वठां पंहिंजे जीवन में। हिन करे तव्हांजो ॿाहिरि निकिरणु ज़रूरी आहे, जनमु वठणु ज़रूरी आहे ऐं जेके गिरजे वेंदा आहिनि उनखे वञी करे सची में उहो ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं जनमु वठंदो आहे सचीअ रूप में ऐं पंहिंजे परमात्मा जे साम्हूं खोले करे ऐं चओ मां संपूर्ण आहियां। मां अॼु इन करे इहा प्रार्थना करण वारी आहियां, मां तव्हांखे 1 मिंट लाइ बीहण लाइ चवण वारी आहियां। अगरि तव्हां अॼु इहा प्रार्थना स्वीकार कंदव त पर मां इहो न चवंदमि त तव्हां इहो न करण सां तव्हांखे परेशानी थींदी, तव्हांखे अनुभव थींदो हिकु सुठी राज्य जो। सच थी चवां, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा भीबित करे रहिया आहियो ऐं तव्हांखे प्यारु कीअं मिलंदो ऐं तमामु प्रसन्नता थींदी तव्हांजे अंदरि इहो फ़ैसिलो कंदव। ऐं हिन करे मां तव्हांखे चवां थी त तव्हां उथी करे बीह करे मसीह में इहा प्रार्थना कयो ऐं उन जेकी शख़्स आहे उहो शर्मिंदा न थींदी। ऐं तव्हां किथे बि आहियो, अॼु बालकनी में किथे बि आहियो, चाहे तव्हां पुठियां वेठा आहियो, कहिड़ी बि जॻह ते वेठा आहियो, मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो ऐं मां मसीह जे मुताबिक़ मां सच ॼाणींदी आहियां, आशा कयां थी त तव्हांजो उद्धार थींदो, मूंखे मोक्ष मिलंदो ऐं तव्हांखे बि। मूंखे ख़बर आहे त तूं छा थी करे, जॉइस तूं मूंखे ॿुधाई इहो छा करिणो आहे ऐं जॉइस माता तूं महिर कर। तव्हांखे ईअं न चवणो आहे, तव्हांखे उथणो आहे, बीहणो आहे ऐं गिरजे में वञी करे उहा प्रार्थना करणी आहे ऐं इन जे लाइ जेको प्रभु तव्हांखे करण लाइ चए थो, इन करे तव्हांखे इहो करिणो आहे। छाकाणि त तव्हां सां इहो सभु थींदो, इहो ज़रूरी न त तव्हांखे प्रभु जा वचन मिलनि, तव्हां वचननि खे अनुसार उहो सिखो ऐं अॻियां वधो ऐं तव्हां उहो छॾे ॾियो जेको तव्हांखे करिणो आहे। आमेन। ऐं बाइबल खे रोज़ु पढ़ियो, उहो तव्हांखे सेखारींदो तव्हांखे कीअं जीअणो आहे पंहिंजे जीवन में ऐं सिखणु मिलंदो, तव्हांखे सोचणु मिलंदो जंहिंसां तव्हां संतुष्ट ऐं शांति थींदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां छा कयो आहे ऐं तव्हांखे छा भरे करे वर्ताव अची रहियो आहे। ऐं इन जे अलावा तव्हांखे ख़बर पवंदी त हर आर्तवार सुबुह जो उथी करे गिरजे वञिणो आहे ऐं घरु वापसि अचिणो आहे। सॼो हफ़्तो पंहिंजे घोट सां संगती हुयसि। मसीह फ़क़्तु हेसि ताईं सीमित न आहे, तव्हांखे उन जे जीवन में उपलब्ध थियणो आहे ऐं पंहिंजे जीवन में उहो सारी कमियूं जेकी आहिनि उन में उहो कढणियूं आहिनि ऐं तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां जीअं इहो करे सघंदा आहियो ऐं तव्हां हुनखे हटाए छॾींदा प्रभुअ सां। महिरबानी। आमेन। हालेलुया। हाणे असां हिन तरीक़े सां शुरूआत कंदासीं। आमेन। अच्छा, त हाणे तव्हां ॿुधो, असां परमात्मा जे राज्य में रहण वारा प्यारा माण्हू आहियूं ऐं चऊं था, ऐं अगरि तव्हांखे सहन करणु पसंदि न आहे त तव्हां, छाकाणि त जेका माण्हू हिते बीठा आहिनि उहो प्रभु जे परिवार में अचनि वेठा ऐं तव्हांखे ख़बर आहे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजो पहिरियों जनमु थियो आहे ऐं तव्हां अॻिते वधो था इन जे रूप में, इन सां गॾु हर शयुनि में ऐं हथनि जा हथ ऐं कंधनि ते तव्हांखे रखियो आहे, उनखे पकड़े छॾियो, छाकाणि त वग़ैरह वग़ैरह उहो ॻाल्हि आहे जेकी प्यारु ॾेखारियो आहे। आमेन। त तव्हांखे इहो सोचणो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी, असां सभिनीनि खे मिली करे प्रार्थना करणी आहे ऐं उहो महसूसु करिणो आहे अॼु असांजे जीवन में छा थियण वारो आहे, सुठो कुझु, इहा उमेद करे हुन अकेले इंसान खे जेके ख़बर आहे कीअं हलाइणो आहे। ऐं इहो कारण आहे, एतिरो न आहे त असांखे इहो सिखणो आहे, आसान न आहे, बहितर ठाहींदासीं। प्रभु उन्हनि जे कष्टनि खे दूर करे छॾे, उन्हनि जे जीवन मां असांखे ॿुधाए त असांखे छा करिणो आहे। असां उनखे त्याग करण लाइ राज़ी आहियूं ऐं असां चवंदासीं त असां यीशु जा ॿार आहियूं ऐं सभिनीनि खे मदद कंदासीं सभई तरीक़े सां। आमेन। त तव्हां हिकु वादो था कयो त जॾहिं तव्हां प्रार्थना कंदव, अचो प्रार्थना कयूं। प्रभु मूंखे तोसां प्यार आहे, यीशु मूंखे तव्हां ते विश्वास आहे, मूंखे विश्वास आहे तव्हां मुंहिंजे लाइ मरिया, तव्हां मुंहिंजे लाइ पंहिंजो खून ॾिनो, मूंखे माफ़ कयो
छाकाणि त मां हिकु पापी आहियां, पर मां पंहिंजे पापनि लाइ शर्मिंदा आहियां ऐं उन लाइ मां पछतायां थो ऐं जीवन सां मुंहुं मोड़ण लाइ तयारु आहियां। यीशु, मां हाणे तव्हांखे स्वीकार कयां थो। मुंहिंजे दिलि में अचो, मुंहिंजे अंदरि अचो, मूंखे उहो नओं सुभाउ ॾियो। मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे ऐं मां पाण खे तव्हांजे हवाले कयां थो। मां संपूर्ण आहियां, मां जीअं आहियां तीअं स्वीकार कयो। हाणे मूंखे हूअं ठाहियो जीअं तव्हां चाहियो था। मां स्वर्ग वञण वारो आहियां ऐं मां सफ़र जो मज़ो वठण वारो आहियां। मूंखे मोक्ष मिलियो आहे, मुंहिंजो ॿियो जनम थींदो। तव्हांखे मोक्ष जी ज़रूरत आहे त मां सच थी आशा कयां त तव्हांखे मोक्ष सां गॾु प्रार्थना कई हुई। अगरि तव्हां कई हुई त इहो सभिनीनि खां उत्तम फ़ैसिलो जेको तव्हां पंहिंजे पूरे जीवन में कयो। परमात्मा खे ॼाणणु तमामु मुख्य ॻाल्हि आहे ऐं असांखे इन विश्वास जी शांती मिलंदी ऐं परमात्मा सां गॾु असां धर्मी थींदासीं। प्रभु खे तव्हां सां प्यार आहे, उहो तव्हांजे पापनि खे माफ़ करण लाइ तयारु आहे ऐं तव्हां उनखे अंदरि अचण लाइ चओ। हिकु पुरुष ऐं उनजे परिवार प्रेरणा ॾियण वारी आखाणी ॿुधाई, सॼो जीवन अर्पित कई मसीह में। असां सां गॾु हिकु तमामु सुठो माण्हू आहे जे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई। जॾहिं रॉन रेडमन जॉइस मायर जी सभा में डेनेवर कोलोराडो में पंहिंजी आखाणी ॿुधायईं, हुन पंहिंजे पहिरें दफ़े जी तजुर्बे बयानु कयईं ऐं उहो हिकदमि ख़ुशि हुयो कि हीअ हिकु अद्भुत आखाणी थींदी। मां किताब जे कवर ते तव्हांजी तस्वीर ॾिठी ऐं माफ़ कयो, मां तव्हांजी अखियुनि में ॾिसी हे चई नथो सघां, पर मां तव्हांजी तस्वीर खे ॾिठो ऐं सोचियो छा बकवास आहे। हे सची में खिलण जहिड़ो आहे। जीअं त फ़क़्तु उहो पल ई काफ़ी तमामु सुठो न हुओ। हुन जे जीवन में हुन वक़्त ताईं जेको बि थियो हुयो, उहो हिन आखाणी खां सच में अजब में ॾाढो सुठो हुयो। मुंहिंजो मतिलबु रहन सहन थियो हुयो हिकु यहूदी जे तौर ते, जंहिं दहाके में न्यूयॉर्क जे महानगर इलाइक़े में मां वॾो थियो हुयुसि, हिकु बदिलियल यहूदी सभा में। ऐं मुंहिंजो जनमु लड़ाई खां पोइ जी हुन पहिरीं पीढ़ी में थियो जेको खूना खूनी में ज़िंदा बची हुई। 13 साल जी उमिरि में मुंहिंजो ॿारु मिडज़वल थियो हुयो ऐं मां तोरा जो हिकु हिसो यादि करे छॾियो, पर मां बिल्कुलु न ॼाणियो हुयो हुननि शब्दनि जो छा मतिलबु हुयो। कंहिं मूंखे हुननि जो अंग्रेजी ट्रांसलेशन बि न ॾिनो। उहे अहिड़ा शब्द हुया जंहिंजो कोई तत्व न हुयो। मूंखे महसूसु थियो कि जीअं मां परमात्मा खे ॼाणींदो हुयुसि। कुझु वक़्त जे लाइ मां आज़मायो, जो धर्म आज़माए ॾिठो। मां बुद्ध धर्म आज़मायो ऐं ध्यानु वग़ैरह बि हुन मुंहिंजे लाइ कुझु न कयो। मां ट्रांसडेंटल मेडिटेशन बि आज़मायो। मां दर्शन शास्त्र में ग्रेजुएट थियुसि, पर हुन मुंहिंजे जीवन खे न सुधारियो। इहो सोची करे त हिन सां मूंखे थोरो इंसानी ज्ञान प्राप्त थींदो। प्लेटो, सोक्रेटिस ऐं एरिस्टोटल जीअं दर्शन शास्त्रियुनि जे सच में कुझु बुनियादी सचिन जे बारे में ख़बर कई, जेको मूंखे इहो ॿुधाईंदो त मां कीअं ॼाणे सघंदो आहियां कि त मां केरु आहियां, मां किथे गुम थियो आहियां, मूंखे कुझु बि ख़बर नथी पए। पंहिंजो सॼो वक़्तु परमात्मा खे खोजण में लॻायईं। सन 1977 जी शरद ऋतु में हुन मार्था खे खोजईं, जेका हुन जी जीवन साथी ठही। हुन वक़्त ते जेतिरा मुंहिंजा दोस्त हुया, हो सभु घर में रहंदा हुया ऐं हुननि जे गैराज में रॉक बैंड्स हूंदा हुया। इन करे रॉन मूंखे सभिनीनि खां अलॻि लॻो। मूंखे लॻो, वाह, हीअ त तमामु सुठो आहे, हीअ त दरवाज़ो खोलींदो आहे ऐं हुन जो हलत चलत बि सुठो हुयो। रॉन तमामु सुठो हुयो, तमामु होशियारु। न असां यहूदी रीति सां शादी कई। असांजी शादी हिकु माई करायईं, जेकी साइंस ऑफ माइंड गिरजे जी हिकु पादरी हुई। मूंखां इहो न पुछियो उहो छा आहे, मां तव्हांखे ॿुधाए न सघंदो आहियां। असां कंहिंखे ॻोल्हियो कि जेको असांजी कानूननि तरीक़े सां शादी कराए सघे। हुननि पंहिंजो घरु बसाए छॾियईं ऐं पोइ हुननि जे ॿार थिया, बेन ऐं क्लेयर। रेडमन परिवार हिकु ख़ुशहाल परिवार हो। पोइ बि हिकु गहरी अनुभूति हुई त हाणे बि कंहिं शइ जी कमी आहे। दिसंबर 2005 में मां पंहिंजी ज़ाल लाइ क्रिसमस जी गिफ्ट वठणु वियो हुयुसि ऐं मां हिकु किताबनि जी दुकान ते वियुसि। उहो हिकु मॉल में तमामु वॾी दुकान हुई ऐं असां क्रिसमस मल्हाईंदड़ हुयसि। हाणे क्रिसमस खे कुझु ॾींहं बाक़ी हुया, पर माहौल में ख़ुशियां छाई हुई ऐं मां हुन जे लाइ हिकु विशेष किताबु ॻोल्हियां पियो ऐं हुन दुकान में तमामु भीड़ हुई, छा कि हुन ॾींहंनि में छुटियूं हुयूं।
हुननि प्रदर्शन जे लाइ वधीक टेबलूं लॻायूं हुयूं, छाकाणि त हुननि विकिणण लाइ तमामु वधीक किताबूं हुयूं ऐं मां हिकु प्रदर्शन वारी टेबल सां टकराइजी वियुसि। हिन करे मां हुन किताबनि खे खयों जेकी मां किराए छॾियूं हुयूं, ऐं जेकी आख़िरी किताब मां खईं कहिड़ी वजह सां मां हुनजो कवर खे ॾिसी वरितो। तंहिं ते लिखियलु हुयो बैटल फील्ड ऑफ द माइंड, जॉइस मायर जे ज़रिए। मां किताब जे कवर ते जॉइस जी तस्वीर खे ॾिठो, तॾहिं मां सची में सोचियो छा बकवास आहे। हीअ माई ज़ाहिर रूप सां कहिड़ी बि तरीक़े सां मसीही हुई, जेकी माण्हुनि खे कहिड़ी क़िस्म जो मसीह संदेश ॾियणु चाहींदी हुई, ऐं मूंखे मसीहनि सां नफ़रत हुई। मां सोचींदो हुयुसि त उहो एतिरी बुरी तरह सां विश्वास करणु चाहींदी हुआ त हुननि पंहिंजी बहस करण जी ताक़त ऐं ॿुद्धीअ खे ताक़त रखे छॾियो हुयो ऐं पाण खे बेवकूफ़ ठाहे करे इहो विश्वास करण जे लाइ ॾिनो हुयो त हुननि जी इहा सॼी आखाणी सची हुई। ऐं हिन करे मुंहिंजो उन्हनि जे प्रति अहिड़ो रुख हुयो। ऐं जंहिं ॾींहुं मां किताब ॿीहर टेबल ते रखणु हुयुसि त कहिड़ी वजह सां मां हुनखे वरी खणी छॾियो ऐं मां हुनखे खोले छॾियो। मां हुन जे विच में खोलियो ऐं जेका पहिरियां अखर मां पढ़िया हुया उहे हुया, तुंहिंजो हिन किताब खे खणण जो कारण इहो आहे त तोखे ठाहिण वारो परमात्मा चाहींदो आहे कि तूं आत्मीय शख़्सी संबंध ठाहे। हिन करे मां पढ़ंदो रहियो। पोइ मां उहो किताब वरिती ऐं हुनखे घर खणी आयुसि। हुनखे घर खणी अचण खां पोइ मां हुनखे पंहिंजे परिवार खां लिकाए छॾियो, छाकाणि त मां न चाहींदो हुयुसि कि मूंखे हुनखे पढ़ंदे कोई ॾिसे। मां न चाहींदो हुयुसि कि उहो सोचनि त मां हिकु मसीही किताब वठी आयो आहियां। मां हुनखे विश्वसनीय सम्झां पियो। हुन किताब में जॉइस मायर विस्तारित बाइबल मां मिसाल ॾिनो हुयो ऐं मुंहिंजे वटि बाइबल न हुई। हिन करे मां ॿाहिरि ऐं मां हिकु विस्तारित बाइबल वठी मां हुनखे घर खणी आयुसि ऐं हुनखे बि लिकाए छॾियो। मां हिकु ॿिनि हफ़्तनि ताईं हुनखे पढ़ंदो रहियुसि, लिकी छिपी पढ़ंदो रहियुसि। हिकु मंझंदि जॾहिं मां पंहिंजे बेडरूम में हुयुसि त मुंहिंजी ज़ाल मार्था पलंग ते लेटी करे बाइबल पई पढ़े ऐं मूंखे ॾिसी करे हुनखे थोरो अटक थियुसि। हुन चयो, मां न चाहींदी हुयसि त तूं हिनखे ॾिस। असल में उहो हुनखे मूंखां लिकाईंदी आई हुई। हुन चयो, छाकाणि त मां हिन जे बारे में तव्हांजी भावनाऊं खे ॼाणींदी हुयसि। मां पुछियो, तूं छा थी करें? हुन चयो, मां सची में सम्झाए नथी सघां, पर गुज़िरियल 2 हफ़्तनि खां मां गहराई सां महसूसु कयां थी त मां तहखाने में वञी पंहिंजी झूनी बाइबल ॻोल्हियां ऐं हुनखे पढ़णु शुरू कयां। जॾहिं रोहन खे ख़बर पई कि मां बाइबल पढ़ां पई, हुन मूंखे जॉइस मायर जी हिकु किताब ॾियण में बिल्कुलु झिझक न कई। उहो मूंखे हुन मां हिकु ॿ पैसेजिस पढ़ी ॿुधाईंदो ऐं मां हुनखे बाइबल मां ऐं हिकु ॾींहुं उन ईअं ई चयईं कि जेकी झूनी नियमनि में लिखियलु आहे उहो ई नए नियमनि में लिखियलु आहे। वाह, हे त हिकु सुंदर मिलाप हुयो। छोकरे जेको जॉइस मायर चए पई उहो ई बाइबल में लिखियलु हो। हे सच हो। रॉन ऐं मार्था खे जल्दी सच जो ज्ञान थी वियो। तॾहिं हुन जे लाइ पंहिंजे ॿारनि खे बि यीशू सां पहचान करणु आसान थी वियो। बैन ऐं क्लेयर बि मसीह सां पंहिंजा दिलि ॾिनऊं ऐं हुन जे 1 साल खां पोइ राजमन परिवार खे इहो ख़बर पियो त हुन खे बचाइण वारो पिता परमेश्वर ई हुयो। हुन ॾींहुं क्लेयर चयो, दरअसल हिकु सॼे परिवार जो हिन तरह सां मोक्ष थियणु आम न थींदो आहे, पर असांजे लाइ परमात्मा मानो चयो हुयो। रजमन जो सॼो परिवार मूं वटि अची वियो। असांजे परिवार बदिलजी वियो। असांजे वटि परमात्मा जो प्यारु आहे जेको पवित्र आत्मा जे ज़रिए असां सभिनीनि जे अंदरि रहंदो आहे। हिन करे असांजे पंहिंजनि संबंधनि सां तमामु अंतर अची वियो आहे। मुंहिंजो मोक्ष थियण खां पहिरियों ई मूंखे कंहिं ते विश्वास न थियो। मां हिक सां गॾु 2 टे तर्कसंगत जुमलनि ज़रिए पंहिंजे दुनिया जे बारे में नज़रियो सम्झाइण जे क़ाबिल न हुयो। परमात्मा पंहिंजे आत्मा जे ज़रिए सम्झाईंदा हुया, तव्हां केरु आहियो ऐं तव्हां हुननि जे लाइ केरु आहियो। हाणे आख़िरकार इहो ॼाणण खां पोइ जी मां केरु आहियां, मां पंहिंजे ज़ाल लाइ घोटु थी सघंदो आहियां, पंहिंजे ॿारनि जे लाइ पीउ थी सघंदो आहियां, पंहिंजे अधिकारी जे लाइ कर्मचारी थी सघंदो आहियां। मां उहो बि थी सघंदो आहियां जेको ठहण जे लाइ मूंखे ठाहियो वियो आहे। पहिरियों त मूंखे कुझु ख़बर ई न हुई कि मां बिल्कुलु न ॼाणींदो हुयुसि कि मां केरु आहियां। मां हमेशह सोचींदो हुयुसि, हाणे बाइबल मूंखे दुनिया जो हिकु नज़रियो ॾिनो आहे जेको सम्झणु ईंदो आहे ऐं मां रोज़ु परमात्मा जे हुन जे लाइ धन्यवाद कंदो आहियां। मूंखे ऐं मुंहिंजे परिवार खे सची में आशीष मिली आहे। हाणे सच सां गॾु हिकु दफ़ो तव्हां सच ॼाणे वठो ऐं तव्हांखे आज़ादु कंदो आहे, जीअं बाइबल में लिखियलु आहे।
इहे हुन टे सोहरां जे अनुसार, छाकाणि त प्रभु सां जगत में अहिड़ो प्यारु आहे त उहो पंहिंजो इकलौतो प्यारु ॾींदो आहे, ऐं उहो पुटु जेको असां ते विश्वास करे नाश थी करे। ऐं असां पंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधायूं, अॼु मां तव्हां सां गॾु हिकु मोक्ष जी ॻाल्हि कयां थी, ऐं उहो किताबु ॾियां थी तव्हांखे, ऐं प्रार्थना करण लाइ तयारु आहियूं। असां प्यार था कयूं तव्हां सां, प्रभु जी कृपा थिए। स्वागत आहे तव्हांजो प्रभु जे राज्य में। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।